राधड़ में मोटरसाइकिल चोरी थियण खिलाफ खलील आगरो एसटीपी अगवान अली शेर जुनेजो अब्दुल सलाम मुग़ल असलम मुग़ल एसयूपी अगवान तहमीज़ मुग़ल की अगवानी में आगरा बिरादरी के माण्हुनि जो रेलवे फाटक बंद करे एहतजाज किया वियो। पुलिस खिलाफ छिते नारेबाज़ी। इन मौके ते खलील आगरो अली शेर जुनेजो फ़कीर साबिर हुसैन राधड़ तहमीज़ मुग़ल एहतजाज दौरान मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त राधड़ थाणे जो वॾो मुंशी तो चवे तुंहिंजी गाॾी पुराणी आहे, कबाड़ी ते खपी वई हुई। हिते कानून कोन्हे। असांजे शहर में सियासी भोतारनि जे चवण ते मनपसंद SHO मुक़ररु कया वञनि था। हितां जी पुलिस ऐं CIA पुलिस चोरनि सां ॿधल आहे। नए SSP दादू अचण सां अमन त कोन थियो, वेतर ॾोहनि में इज़ाफ़ो थियो आहे। चोरनि जा पेरा खणबाद सरदारनि ऐं वॾेरनि ऐं इन्हनि जे लाइ पेॾा वेंदा। इन मौक़े ते SHO राधड़ मंज़ूल दल एहतजाज कंदे हंदवारी पहुची मुतासिर खलील अहमद आगरो सां ॻाल्हाईंदे चयो त मां काल्ह तव्हांजे शहर में पहुतो आहियां। बदअमनी जे बाह खे विसाइण जी भरपूर कोशिश कंदसि। इन शहर में ॾोहारी रहंदा या आऊं रहंदसि, बाक़ी तव्हां गाॾी खे रिकवर कराइण जी भरपूर कोशिश कंदसि। जंहिंखां पोइ आगरा बिरादरी जे माण्हुनि एहतजाज ख़तमु करे छॾियो। छा आहे तव्हांजो नालो? हिते एहतजाज कयूं बीठा, छा मसइलो आहे तव्हांजो? मुंहिंजो खलील अहमद नालो आहे। जेको असां अॼु एहतजाज कयो आहे, कल्ह असांजी गाॾी वई आहे दुकान तां चोरी थी। कंहिंजी गाॾी वई आहे? छा अथसि नालो? मुंहिंजी आहे। अच्छा, खलील अहमद आगरे जी गाॾी आहे, मुंहिंजी गाॾी आहे। गाॾीअ खां पोइ मां SHO ॾे वियुमि। SHO खे वटि जंहिंमें NC कट। SHO चयो यार कहिड़ो मॉडल आहे? मां चयो 2016 मॉडल आहे। चयो यार ॾिसूं था। वरी वॾे मुंशीअ चयो यार इहा गाॾी त कबाड़ीअ में खपंदी आहे। मां चयो पोइ माना तव्हां माना कबाड़ी वारनि सां मिलजुल तव्हांजी आहे ऐं तव्हांखे चोरनि जी ख़बर आहे ऐं पाथारीदारी जी ख़बर आहे त तोखे ख़बर आहे त माना इहा गाॾी कबाड़ीअ में थी खपे। माना तूं उन्हनि सां गॾु ई ऐं तूं राब्ते में आहिनि। असांजी गाॾी आहे, असांजी गाॾी खपे। ॿुधे असांजो इहो ई आहे। अच्छा अली शेर साहब, STP अगवान भी आयो, सिंध शहरी ताज जा भी अगवान आयो, प्लस में साफ़ी भी आयो। शहर में काफ़ी ॾींहंनि खां वठी बहरहाल काफ़ी ॾींहं न बल्कि कई सालनि खां वठी जेको आहे मुसलसल हिते ॾोहनि में इज़ाफ़ो पियो थो थिए। इन हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदा? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियां त हिते कानून नाले का बि शइ न आहे। तव्हां ॾिसो 24 कलाकनि जे अंदरि 4 SHO मटिया आहिनि। हिते असां वटि ईअं चूंडियल नुमाइंदनि जी फरमाइश ते जेको SHO ईंदो उनखे ई हू रखंदा, जेको उन्हनि जे पसंदि जो हूंदो। बाक़ी न त 2 कलाकनि 4 कलाकनि में SHO मटिजे थो पियो। हिते काफ़ी सालनि खां वठी मुसलसल ॾोहनि में इज़ाफ़ो ईंदो थो रहे। तव्हां ॾिसो काफ़ी माण्हुनि जूं गाॾियूं ईअं ई गाॾियूं पकड़जनि कोन थियूं। हू चोरनि सां मुलविस आहे पुलिस। पोइ मोटरसाइकिल काहे ऐं घुराइनि था मालिक खे। जेको सोर्स वारो माण्हू आहे उनखे मोटरसाइकिल वापसि ॾींदा। चोर जो नालो निशान आहे। जंहिं ग़रीब गुरबे जी गाॾी वञे थी, चवंदा इहा गाॾी कटिजी वेंदी, काबाड़ में वेंदी। तव्हांखे मां ॿुधाईंदो न त कुझु ॾींहं पहिरियां CI इंचार्ज राधड़ में कंहिं दुकान ते रेड कयो। दुकान ते रेड कयूं उतां माण्हू बि खईं, उतां गाॾियूं बि खईं। जॾहिं तव्हां माण्हू बि खणो था, गाॾियूं बि खणो था, वरी हुननि सां डील करे तव्हां पैसा वठी हुननि खे छॾियो था, त पोइ हीअ चोरनि ते चोरनि में इज़ाफ़ो थींदो। हीअ ख़तमु न थींदो माहौल। हीअ बदअमनी ख़तमु न थींदी। हिकु तव्हां ॾिसो हेॾी सारी महांगाई आहे। हीअ बदअमनी जा हीअ जेको सॼो सिस्टम आहे न, उनजी जड़ आहे महांगाई उरूज ते पतल आहे। छा मसइलो आहे तव्हांजो? तहमीज़ अली मां पाण सिंध यूनाइटेड पार्टी जो अॻवान राधड़ जो। ऐं मसइलो इहो आहे राधड़ में हिकु गाॾी न, हर रोज़ हर राति जो का न का वारदात हिते थिए थी। ॾींहं जो मोटरसाइकिलूं, राति जो को कारोबारी माण्हू को कंहिं कम सां वञे थो, कंहिं अस्पताल कंहिं ॿिए पासे, उन खां फुर हीअ डेली मामूल बणिजी वियो आहे। एतिरो राधड़ वॾो शहर न आहे जेतिरो माना हिते पुलिस माना नथी संभाले सघे या कंट्रोल नथी करे सघे। पर छाजो पुलिस बि घणी आहे हिते, पर छाजो हूअ वॾेरनि मिनिस्टरनि जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि पीपुल्स पार्टी जा, उन्हनि जे बंगुलनि ते चौकीदारी करे थी पई। पुलिस माना थाणनि खे छॾे उन बंगुलनि ते चौकीदार बीठियल आहे। शहर गुज़िरियल काफ़ी सालनि खां ॾोहनि जो गढ़ बणियल आहे ऐं प्लस में मनशियात बि गढ़ बणियल आहे। इन हवाले सां तव्हां जेको आहे छा क़दम खणंदो? यानी असां मूंखे जॉइन कई कल्ह, अॼु ॿियो ॾींहुं आहे ऐं मां डिटेल वठणु शुरू। पहिरीं मुंहिंजी फर्स्ट प्रायोरिटी मंशात ऐं एक्टिव क्रिमिनल्स आहे। तव्हांखे इनशाला इहा अश्योर था कयूं त एक्टिव क्रिमिनल्स ऐं मंशात जेके आहिनि फ्लोशन उहो तव्हांखे मुंहिंजे हूंदे नज़र इनशाला न ईंदा। भली उहो मां हींअर वठणो ॾिसो, हिकिड़ी शइ असांजी फर्स्ट प्रायोरिटी आहे इज़त वारे खे जो तहफ़ुज़ करणु, हर माण्हू खे इज़त वारो सम्झनि, इज़त ॾियणु, जेसि ताईं हू पंहिंजो पाण खे बेइज़्ज़ो साबित नथो करे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।